शेख भुरके जे ॻोठ दरिया खान थईम भरसां ॻोठ ग़ुलाम हुसैन थईम में ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ नेशनल थईम फाउंडेशन जे अॻवाननि ऐं मुतासिर ॻोठाणनि अब्दुल गफ़ार ख़ान थईम हाजी रमज़ान पालरी ॿिनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त बासरनि ॻोठ ग़ुलाम हुसैन थईम जे ॻोठाणनि अज़ीम थईम ऐं उनजे ख़ानदान जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। बासरनि जे ज़ुल्म ऐं SSP खे तहफ़ुज़ लाइ दरख़्वास्त पिणु ॾिनी वई, पर उन जे नतीजे में शेख भुरके पुलिस हाजन लगारी जे भंगार बांधे गुज़िरियल ॾींहुं कूड़ी FIR दर्ज करे छॾी। हाजन लगारी पुलिस जी मदद सां अची उन्हनि जा घर बि ड्राथा अथऊं, हुननि जे ज़मीननि ते कब्ज़ा बि कया अथऊं। पुलिस काई बि कार्रवाई नथी थी करे, जेका उनजे सबूत थिए या थिए 2 महीना अॻु में उन्हनि खे एप्लीकेशन ॾिनी वई आहे चीफ जस्टिस खां वठी SHO ताईं। SHO जेको आहे नाजाइज़ी करे रहियो आहे असांजे थईमनि सां, ऐं हे उन्हनि जा खाता आहिनि, हे उन्हनि जा असुलु ओरिजिनल रिकॉर्ड आहे। हुन चयो त बासर हाजन लगारी गुज़िरियल ॾींहुं अज़ीम थईम खे कूड़ी केस में गिरफ़्तार कराए बाद में ॻोठ ग़ुलाम हुसैन थईम ते पंहिंजे हथियारबंदनि जी मदद सां चढ़ाई करे घरनि खे बुलडोज़ करे सॼे ॻोठ ते कब्ज़ो करे थईम जी ज़मीन ते पिणु कब्ज़ो करे दहशतगर्दी जो सबूत पेश कयो आहे। हुन मुताबिक़ त ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ माफ़िया ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी ग़रीबनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।